अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहे तकरार ड्रामे जे बारे में। उन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां त हमारे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। दोस्तों तकरार ड्रामे जो हिकु नओं हादसो पेश आयो आहे जंहिंमें सालू ज़ख़्मी थी पिया, उनजे करे तकरार ड्रामो रिकॉर्डिंग न थी सघी ऐं उन्हीअ करे डायरेक्टर जा सभु ड्रामा सामान टही विया। पोइ तकरार ड्रामो रिकॉर्डिंग न करे वियो। उन करे तकरार ड्रामे खे 2-3 ॾींहं छॾियो आहे त रिकॉर्डिंग थिए ऐं हाणे तकरार ड्रामो ईंदो अंगारे जी राति। पोइ तव्हां ॾिसण न विसारींदा। ऐं उन करे उन एपिसोड में असद कुरैशी जो सीन अची चुको आहे। हाणे असद कुरैशी तव्हांखे मज़ो ॾींदो ऐं असद कुरैशी खे हाणे वॾेरो कयो वेंदो, जेको रस नवाब खान जो दुश्मन थी पवंदो। ऐं मीर ऐं मूसा सभु वक़्त खां सॼा हाल अहिवाल वठंदा ऐं वक़्त खे अञा कोन छॾींदा। ऐं बावल खान मीर ऐं मूसा खे मिनतूं कंदो त तव्हां वक़्त खे आज़ादु कयो। ऐं रस नवाब खान हाणे ई सोचींदो त इहो वॾेरो किथां आयो जो विच में टिपो खाधई। हाणे इनखे मां कॾहिं बि कोन छॾींदुसि। हाणे इनखे मारण जी कोशिशि कंदुसि। वधीक वीडियो ॾिसण चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक